सलीम, तोखे ख़बर आहे ताऊं केतिरी तड़पी हूंदसि, केतिरो फटकी हूंदसि। इंतज़ारु कंदे कंदे ॻोढ़नि जे समुंड में कीअं गोता खाधा हूंदा। तुंहिंजे लाइ त पोइ बि आसान हूंदो, मुंहिंजे लाइ त हर वक़्तु क़यामत जो मंज़र हुयो। कॾहिं मारियो वेंदो हुउमि त कॾहिं जीआरियो वेंदो हुउमि। बसि कर सलीम, वधीक पंहिंजी तकलीफ़ जो ज़िक्र न कर। इहे तकलीफ़ूं तोखे सिर्फ़ु मुंहिंजे करे ई मिलियूं आहिनि। कमदार ऐं उन्हनि जे शार्तनि मुंहिंजी दुश्मनीअ जो प्लान तोखां पए वरितो। उहे वॾा ज़ालिम आहिनि। उन्हनि जे ज़ुल्मनि जे ज़ंजीर में मुंहिंजो दोस्त नवाज़ बि मारियो वियो। अता नवाज़ जो दुख त मूंखे बि आहे। हुन त तुंहिंजी बि ॾाढी ॻोल्हा कई, पर हुनखे तूं मिली कोन सघे। ऐं अता नवाज़ पाण ज़ुल्म जो शिकार बणिजी वियो। हुन दम ॾींदे कातिलनि जा नाला ॿुधाया हुया। पोइ हुन जा कातिल अरेस्ट छो था थियनि सनम? हुननि जो ज़ोर मुंहिंजी बदिली ते अड़ियल आहे, पर मां खेनि छॾींदसि कान। सनम, जेकॾहिं तोखे पंहिंजे ॻोठ में का तकलीफ़ आहे त तूं मुंहिंजे ॻोठ हली अच। मां इहो नथो चाहियां त तोखे का तकलीफ़ रसे। ईअं ई कंदमि सलीम, मां बाबा ऐं अम्मा खे चवंदमि, पर हाणे तोखे भरवसो ॾियां त मूंखे कुझु न थींदो। इहो वरी कीअं सनम? हिन जे करे त मुंहिंजो सलीम जो मूंसां गॾु आहे। हा सनम, हाणे मां तोखां हिकु पल बि परे न वेंदुसि ऐं ज़ुल्म जो ख़ात्मो करण जे लाइ मां तोसां हर वक़्तु गॾु हूंदुसि। हा सलीम, जेसि ताईं मां उन्हनि खे शीखुनि जे अंदरि बंदि न कंदसि, तेसि ताईं मां सुख ऐं चैन सां न वेहंदसि। उहा मुंहिंजी भेण हुई, मूंखे प्यारी न हुई, बाक़ी तोखे प्यारी। हा बाबा साईं, तव्हांखे तमामु घणो ॾुख आहे जेको नज़र अचे पियो। छो न? फुफी त दम ई हॉस्पिटल में ॾिनो। डॉक्टरनि बचाइण जी ॾाढी कोशिशि कई, पर अफ़सोस हू बची न सघी। तव्हांजो त को कसूर ई न आहे हिन में। अड़े तूं चवण छा थो चाहीं? कुझु न बाबा साईं, कुझु बि न। तोखे इन करे पढ़ायमि त ॿ अखर पंहिंजे पेट में विझी मूंसां होॾियूं ॾे। न बाबा साईं, तव्हां पंहिंजे अंदरि जे अरमाननि जी ॻाल्हि करण खे ग़लति रंग न ॾियो। अरे मां ॼाणियां थो। तूं छा थो ॼाणी? मां चवां थो पंहिंजे आपे में रह। मां आपे में ई आहियां बाबा साईं। पुट ई पुट, उन जे करे बर्दाश्त थो कयां, न त अहिड़े लहजे में ॻाल्हाइण वारा साह खणण लाइ सिकंदा। बाबा साईं माचिक ॻाल्हि ॿुध, आईंदा पंहिंजो लहजो दुरुस्त रख। तुंहिंजी शादीअ लाइ सोचींदुसि, छो त हवेली ख़ाली थी वई आहे। न आहे करणी मूंखे शादी। मूंखे पंहिंजी तालीम मुकमल करणी आहे। ॿियो इहो त तव्हांखे आंटी इशरत खां माफ़ी वठणी पवंदी ऐं फिज़ा खे पंहिंजो करणो पवंदो। चुरा तुंहिंजे दिमाग़ में उठ वेठल आहे छा? जो पंहिंजे पीउ सां अरडाई थो करी। तव्हांखे तव्हांजी कयल ग़लती जी तलाफ़ी लाइ थो चवां। इहो मुंहिंजो पंहिंजो अमल आहे, पर लोड़े त मूं आहे न। उहा वरी तुंहिंजी ग़लती आहे, तव्हांजी न आहे। वरी चओ था त मां तव्हांजे साम्हूं थो थियां। नोरोज़ ॾिस, मां चवां थो मूंखां कदावर थियण जी कोशिश न कर। मां फिज़ा जे बारे में सोचींदुसि, बाक़ी उन्हनि खां माफ़ी कॾहिं बि कोन वठंदुसि। माफ़ी वठे न मूं वारो आंगूठो। सोई जरा तकलीफ़ में अची वई सनम। रुगो पाण ये समझो त असीं बि गाड़े में अची वियासीं। ॿुधई, हा सुजरा, ये बनियूं, ये ॿारा, ये घर तड़, ये बुआ बांध सभु सुञा पिया हूंदा। सुञा सम्झी? असीं न हलूं। चरी थी वई छा? अकेलो कीअं छॾबुसि? असली आज़माइश में अची वियासीं। इन जे लाइ त रोकींदो मांसि न बाबा। सनम जो ॾोह न आहे सोजरा। इहा ॻाल्हि त मां बि मञां थो त संदसि को बि ॾोह कोन्हे, पर घटि में घटि एहतियात त करे न माण्हू, छो त असांजो मुआशिरो ई अहिड़ो आहे। बराबरि, पर केतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं सरदार ऐं कमदार।
पर सनम को कदम खयो लको पर उनखे त संद रोकींदो आयुसि न। तॾहिं बि उनखे रोकींदो आहे, छॾे सां न त फारसी पढ़ायल आहे। असांजो माहौल इहो न आहे बानू, बसि माण्हू इज़त सां नौकरी करे ऐं असांजो चवणु करे। अलाह अलाह ख़ैर सलाह। चवण त कंदी आहे, तॾहिं त मां चवां थी तूं को सुठो रिश्तो ॻोल्ह त न्याणीअ जो ॿार लायां। ॻाल्हि त तूं लख रुपए जी थी करे, पर घटि में घटि थानी थी किथे नौकरी करे पोइ त रिश्तो ॻोल्हियोसि। माई सोने पानी त भरिया? जी हासिल खाई थी अचां। अबा सरफराज सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे या न वणे। छा थी चवणु चाहीं? त बसि 7 समुंड हुजनि जेके पीअण वारो केर बि न हुजे, 7 ज़मीनियूं हुजनि जिथे हलण ऐं रहण वारो केर बि न हुजे, ज़िंदगी बि हुजे पर जीअण वारो केर बि न हुजे। बाबा सरफराज अहिड़ी हयाती जो कहिड़ो फ़ाइदो जंहिंमें को मक़सद बि हासिल न कजे? छा ज़िंदगी आई आहे? माई सोने तूं चवणु छा थी चाहीं? मूंखे त ईअं थो लॻे त तूं लफ़्ज़नि जे वसीले मुंहिंजी तौहीन करणु थी चाहीं। बाबा सरफराज छा थो चवे? तौहीन? मां तुंहिंजी? कॾहिं मां पंहिंजे बचनि जी तौहीन कंदी आहे? तूं सच ॻाल्हायो आहे बा? हा उहो सच जेको हसम ॾाढो घटि थींदो आहे। मतलब त तूं पाण सच ॿुधाए, मूंखे कूड़ो करण थी चाहीं? ना बा हीअं न छो, मां ग़रीब केरु थींदी आहियां, सभु चवण वारी, पर सोणी हमेशह सच ॻाल्हाईंदी आहे। अब सच कंहिंखे वणे न वणे, अबा ही जे मंज़िल ते तूं पहुतो आहीं न, जेके तुंहिंजा हाल थिया आहिनि, इन जो कारण केरु आहे? न तो सोचियो आहे? न आउं थी तोखे ॿुधायां, इन जो कारण तूं पाण। मुंहिंजे भाइरनि जो क़त्ल, भाॼाइनि सां वेर, भेणनि सां ज़ुल्म, ज़ालुनि खे तलाक़ूं, सभु छा आहिनि? ही हवेली ते ढाकड़ा हूंदा हुआ, हाणे छा आहे? वीरान पई आहे। हवेली त न आहे न बा, हवेली त रही न आहे, हिकिड़ी ताफ़ वांगुरु आहे। इहो सभु कंहिंजे करे थियो आहे? सरफराज सोणी सच ॻाल्हाईंदी आहे, तूं कंहिंखे वणे न वणे, सभु तुंहिंजे करे थियो आहे। इन जो कारण तूं पाण आहीं। ऐं सुणी, मां चवां थो अकुल सां ॻाल्हाए, इहो कॾहिं बि न विसार त तूं कंहिंसां मुखातिब आहीं। मूंखे ख़बर आहे, आउं त जेके पंहिंजो पुटु सम्झां थी उन सां पई ॻाल्हायां, पर उहो अलाए माउ जो दर्जो ॾे थो अलाए न। आउं त जिन जा प्रकार ॾिसां पई उन जा वाज़े बि कयां बा। सोणी हमेशह सच ॻाल्हाईंदी आहे, मूंखे कंहिंखे वणे न वणे, मां मजबूर आहियां जो तोखे माउ जो दर्जो ॾेई चुको आहे, न त तोखे इन जुरत जी सज़ा ज़रूर ॾियां। ये सज़ा थियो न तुंहिंजे साम्हूं, मारे छॾ। फ्रांस मूंखे ज़रूरु सज़ा ॾे, सभिनि सां जी सज़ा सभिनीनि खे ॾिनी अथई, मूंखे बि ॾे।
मां जो मान रखणु चाहीं थो न, चओ त या भाउ या इन जो मान रख, मान रखी त रख, कुझु मसइला पोइ जेकॾहिं मान रखंदे न ऐं केतिरियूं हवेलियूं आबाद थींदियूं, हीउ मुंहिंजो रओ बि अथई, मां बि तुंहिंजे आॾो आहियां, जेको फ़ैसिलो करणु चाहीं थो करे छॾ, मारे छॾ भले मूंखे। शुची तोखे को स्वभाव ॾन पापा मुझे हयाती में तू क्या चे तो के कुछ न थे अम्मा जेको बि चवंदी एतिराज़ न कंदसि, पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? शायदि न चओ, छो? तव्हांखे ख़बर न आहे शायदि छा कयो आहे? इंसान आहे, इंसान खां ग़लती थी वेंदी आहे ऐं उन ग़लतीअ खे माफ़ करे छॾिबो। पर अम्मा शायदि माफ़ी जे लाइक़ ई न आहे। वरी बि मिंत थी कये, मरो मां भेण जो पुटु आहे, बसि मिड़े ज़िद जे करे तंग कये। अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। 100 कम चओ, हिकिड़ो छो? अम्मा मूंखे ज़हर त आणे ॾे। न कर अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके दिलि खे तकलीफ़ ॾियनि। शायदि खां त इहा ज़हरी बहितर आहे। अम्मा अलाही पिया सम्झ ॾेसि, सम्झे ई नथी कंहिं ॻाल्हि खे। अलाह साईं तोखे पार था। अम्मा लॻे थो त मासड़ हलियो वियो हिंगलाज। वीह बा नेठि छा करे, तो ॾिठो कोन नूरी केनियूं छिड़बूं ॾिनसि, उहो वीचारो वञे न त ॿियो छा करे। अम्मा छा कयां, मां त कोशिश में आहियां त साञा अचेसि। अड़े अपार बि साञा ॾींदसि, जेकॾहिं आऊं ऐं वरिया मंदी में हुजूं हा न त बसि संग ई वठणु कोन वञे सा, बसि अलाह सी सम्झ ॾींदसि। यूसुफ ख़ैर त आहे नूरी, कुझु थियो आहे? न ख़ैर कुझु त आहे। चाची मां तोखां माफ़ी थी घुरां। माफ़ी? छाजी मां छाजी माफ़ी? मां तोखां माफ़ी थी घुरां चाचू, माफ़ कर चाची, मूंखे माफ़ कर चाची। मां तूं त मुंहिंजी धीउ आहीं, घर में ॿ थाम छिड़कंदा आहिनि, कुझु बि न आहे। चाची भुली आई भाण साब न भुली। चाची तू मूंखे माफ़ कजा चाची। यूसुफ मां तोखां बि माफ़ी थी वठां, मां ॿीहर ईअं न कंदसि। नूरी नरो नरो त कराया हिन बिना धूल जे डांस।
शाहरबानो जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ॿुधाए। हिन ॻोठ में रहणु असांजो ॾाढो मुश्किल थी वियो आहे। पर ख़ैर सां ॿियो सॼो लुड़ लही असां हाणे हिन सरदार जी कावड़ ऐं हुनजी हशमत खे केरु मोड़े। सनम जी ऑफिसरीअ जे करे घर ते काह कोन कंदो। तूं कंहिंजी ॻाल्हि ते या कंहिं ॻाल्हि ते भरोसो न कर। ॾिस न, जेकॾहिं सनम हिते न हूंदी न त इहो सरदार कुझु बि करे सघे थो। कुझु बि कोन थींदो, असां हिते रहूं। न न, साणुसि गॾु हलबो। सोजरा माण्हू ज़मीनुनि ते कब्ज़ा करे वेंदा। छो कंदा कब्ज़ो? मां यूसुफ सां मिली आयो आहियां। यूसुफ सां? हा न, खेसि मुआगे वारी बनी हवाले करे आयो आहियां। ऐं ॿी ज़मीन उहा मक्का ते चई सघांसि त उनजी उपत कोन ॾींदी। न, भला घटि में घटि बनीअ जी मालिकी त हूंदी न। वरी अलाए केरु थो सॾे, ॾिसांसि। पर थोरा ख़्याल सां, अॼु चौकी वारा खे कोन्हनि, जे हूंदा आहिनि न त भउ कोन थींदो आहे। केरु आहे केरु आहे, खाई कोन वेंदो, ॾिसांसि थो। Staat er wat ik zou daar de Sintjes exportpas als en hij weer daar dan hij ook daar. Anja het weet ik toch waar dat is daar. केरु आयो? Shit boy kero. सरदार जो लोबर खून बचा वनी से सरदार और मुख्य गुरायो माते जा बुगाई वशी कोने पुठिया वेठो जी बटेरिया लॉकअप जी दाल खाए चावल खबर पैसे। सरफराज खान, तू हिन दुनिया में अकेलो थी चुको है। तो एतिरा त गुनाह क्या आहिनि जो तुंहिंजे गुनाहनि खे ॾिसी चबल बि छुकी पवना। मूंखे त लॻे थो तूं इंसान ई नाहीं। तो पैसे जी लालच में पंहिंजनि रिश्तनि जो क़दुरु ई न कयो। तुंहिंजे लाइ न फा हुयो न भेण हुई। ऐं अॼु तूं वो बदनसीब इंसान आई जो तुंहिंजो औलाद बि तुंहिंजो न आहे रहियो। हाणे त ज़िंदगीअ जूं हदूं बि तुंहिंजे लाइ चारनि तरफ़नि खां बंदि थी चुकियूं आहिनि। तूं त उहो बदनसीब इंसान आई जो हथ खणी मालिक जी दरबार में पंहिंजे लाइ माफ़ी घुरण जे लाइक़ु बि न आई रहियो। तूं जहिड़नि इंसाननि लाइ हिन धरती हिन दुनिया में जीअण जो को बि हक़ न को बि हक़ न आहे। मर सुठो हिन में थी त मरी वञ। नौरोज़ पुट नौरोज़ कहिड़ो वक़्तु अची वियो जो पीउ जे सॾ ते औलाद बि नथो अचे। पुट नौरोज़ बाबा जी छा थियो? बाबा जी करता है खुदो खे छॾ पुट। वजे हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। हुकुम कयो बाबा जी। ज़िंदगीअ में जेको वणे न उहो हक़ चए, पर के इंसान सां इंसान सां नाजाइज़ी न कजांइ। बाबा तव्हां मां डॉक्टर खे वठी अचां थो बाबा। न पुट, कुछ भी वो ज़ालिम इंसान आया। इन्हनि हथनि सां केतिरा माण्हू मारिया।
पर पहुंचे रत के रिश्ते पंजी चेगरे चे संतरे पंजे हाके बख्श को रखे बियोतन ठेयो इसे मिलके तई जायदाद ते करे पंजी भेण जी अरमानन जो अमूल कयम आखिर में लालची हवस में अची पंजी भेण खे पंजन हथन सां मारे छॾ बाबा या अल्लाह बाबा या अल्लाह मां माफी घुरण जे क़ाबिल त न आहियां पर वरी थी सघे त मूंखे हेलो हाँ सरफराज खान जो इंतकाल थियो ठीक है रिजा 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 काथे आई जल्दी अचो जी अम्मी रिजा तुझे चाचे छा चई अम्मा सरफराज खान जो इंतकाल थियो दानो आ छा चाची सरफराज खान जो इंतकाल थी वियो मां ड्राइवर के फोन थी क्या जल्दी हलो ता जी अम्मी चङो पुट असां हाणे हलूं था जेका रब जी रज़ा ज़िंदगीअ में जेको बि थियो सो गुज़री वियो जी आंटी तव्हां सही था चओ इंसान कुछ भी करे केतरी भी माल मिल्कियत जमा छो न करे पर वींदो खाली हथ हिते असां झेड़न झटन में पंहिंजी ज़िंदगी तबाही बर्बाद करे छॾी आहे अनापरस्ती जी पोख हमेशा इंसान के नुकसान ही पहुंचायो आहे तॾहिं त चऊं था तालीम पिरायूं सेंसिटिव थियो मोहब्बत ॾियो ऐं मोहब्बत वठो आंटी तव्हां केॾा बि न वेंदो ज़मीन जायदाद इनजा मालिक तव्हां ही आहियो ये सब कुछ तव्हांजो आहे पर पुट इन जी कहिड़ी ज़रूरत आहे आंटी प्लीज ही मूं बाहूं बथियूं मूंखे माफ़ हाणे कुछ भी न चओ ठीकु आहे पुट चङो आंटी मां हाणे हलां थो मुंहिंजे लाइ शहर वारी जॻह ही काफ़ी आहे खबरदार जे ॿी हलवाईअ जी ॻाल्हि कई त पंहिंजे प्यार खां वधीक कुझु बि न आहे ऐं तोखां सिवा असांजो ॿियो आहे बि केरु हा पुट चालीहो गुज़रण ॾे त मां तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराए छॾींदसि ज़ालिम केड़ा रंग रचाए
मज़लूमन जा हक़ फबाए ज़ालिम केॾा रंग रचाए मज़लूमन जा हक़ फबाए ओ कोन खुदा जो ओ खौफ बि ॼण पहाड़े तूं जो वक़्त फिरण रिश्तन खे थी चंड घिरण पहाड़े तूं जो वक़्त फिरण रिश्तन खे थी चंड घिरण ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।